ए, तुम। हाँ हाँ तुम इधर आओ। यहाँ एंथनी कौन है? मैंने तुम्हें कहीं पहले भी देखा है। बॉलीवुड जो नाले वारो अदाकार ऐं प्रोड्यूसर विनोद खन्ना ॻच कैंसर जे मर्ज़ में मुबतला रहण बैदि 70 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। विनोद खन्ना 6 अक्टूबर 1946 में पाकिस्तान जे शहर पिशावर में पैदा थियो। विरहाङे खां पोइ संदसि घरवारा पिशावर खां मुंबई लॾे विया। विनोद खन्ना पंहिंजे फिल्मी कैरियर जी शुरूआति 1968 खां कई। संदसि पहिरीं फिल्म मन का मीत हुई, जंहिं में हुन विलन जो किरदारु अदा कयो। संदसि इहो विलन वारो किरदारु तमामु घणो मक़बूल थियो, जंहिं बैदि खेसि केतिरनि ई फिल्मनि में नाकारी किरदार जी आछ थी। विनोद खन्ना बॉलीवुड जे 141 फिल्मनि में कमु कयो। संदसि कामयाबु फिल्मनि में अचानक, लहू के दो रंग, मेरा गांव मेरा देश, अमर अकबर एंथोनी, कच्चे धागे, इनकार, मेरी अपनी, गद्दार, खून पसीना, दयावान, इंसान, महासंग्राम ऐं ॿियूं शामिल आहिनि। जॾहिं त ताज़ो रिलीज़ थियल संदसि फिल्मनि में दबंग, दबंग 2, प्लेयर्स ऐं दिलवाले शामिल आहिनि। विनोद खन्ना खे बहितरीन अदाकारीअ ते लाइफ टाइम अचीवमेंट लाइ फिल्म एवार्ड सां नवाज़ियो वियो, जॾहिं त खेसि 2007 में ज़ी सैनी एवार्ड तरफ़ां पिणु लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड ॾिनो वियो। 1985 में विनोद खन्ना फिल्मी कैरियर जे उरूज ते हुजण बावजूदि फिल्मी दुनिया खे अलविदा चए पंहिंजे रूहानी पेशवा गुरु रजनीश सां गॾु वक़्तु गुज़ारिया। 5 सालनि बैदि विनोद खन्ना नाले वारी फिल्म इंसाफ़ में कमु कंदे ॿीहर फिल्मी दुनिया में पेर पातो। फिल्मनि खां अलावा विनोद खन्ना सियासी मैदान में पिणु अहम किरदारु अदा कयो। हू भारतीय पंजाब जे शहर गुरदासपुर मां हुक्मरान पार्टी BJP तरफ़ां पार्लियामेंट जो मेंबर पिणु हो। कुझु ॾींहं अॻु सोशल मीडिया ते हिकु तस्वीर वायरल थी हुई, जंहिं में विनोद खन्ना मुंबईअ जे ख़ानगी अस्पताल में मरीज़नि वारा ख़ासि कपिड़ा पहिरियल नज़र अची रहियो हो। उन तस्वीर में नाले वारो अदाकार तमामु घणो कमज़ोर नज़र अची रहियो हो, जंहिं ते संदसि मदाह ॾुखारा थी विया हुआ। नाले वारो अदाकार विनोद खन्ना ॻच अरसो कैंसर जे मर्ज़ में मुबतला रहण बैदि 70 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। हुन पंहिंजे पोइरनि में 2 पुटनि ऐं 1 धीअ जो औलाद छॾियो।